यंग कंसल्टेंट एसोसिएशन सिंध जे सद ते सॼी सिंध वांगुरु लम्स यूनिवर्सिटी जामशोर में मुतालबे मंताला बाहन ते कारूपटी ॿधी एहतजाज कयो वियो। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर में यंग कंसल्टेंट एसोसिएशन पाकिस्तान जे अॻवाननि डॉक्टर सजण हालीपोटो, डॉक्टर अब्दुल हमीद राधा, डॉक्टर याकूब शाहानी, डॉक्टर रसूल बख्श बेहण, डॉक्टर जमीर तुनियो, डॉक्टर ताज मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। इन मौके ते डॉक्टर अॻवाननि चयो त सिंध जी मेडिकल यूनिवर्सिटी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे समेत सिंध जे कंहिं बि मेडिकल यूनिवर्सिटी तोड़े मेडिकल कॉलेजनि में कमु कंदड़ क्लिनिक फैकल्टी खे कोरोना रिस्क अलाउंस नथो ॾिनो वञे। कल असां हिकिड़ो मजबूर थी सॼी सिंध में हिकिड़ो ब्लैक डे तौर रिबन्स जेके ॿाहुनि ते ॿधी एहतिजाज जो कार ॾिनी आहे, जेको लम्स खां वेंदे पम्स खां वेंदे CMC डाउ यूनिवर्सिटी थी वई, हली NIC थी वई, उते इहो रिकॉर्ड माना एहतिजाज रिकॉर्ड कराए पियो वञे त भई जीअं तव्हां आम जनरल कैडर जे डॉक्टर्स जेके आहिनि या स्पेशलिस्ट कैडर जा डॉक्टर्स आहिनि उन्हनि खे हेल्थ रिस्क अलाउंस ॾिनो आहे, त अहिड़ी तरह सां यूनिवर्सिटीज़ में कमु कंदड़ क्लिनिकल फैकल्टीज़ जेके आहिनि उन्हनि मां कंहिंखे बि शुरू खां वठी हेल्थ रिस्क अलाउंस न पियो ॾिनो वञे, जेको फिल 4 रिलीज़ कयो वञे। काफ़ी सारा फैकल्टी जा मसला मसाइल आहिनि ऐं लास्ट टाइम असां तक़रीबन हफ़्तो पहिरियों हिकिड़ो असां पंहिंजो इजलास हंगामी इजलास कोठायोसीं ऐं उन में असां 25-26 असांजा चार्टर ऑफ डिमांड हुया जेके पूरी फैकल्टी जा हुया। उन में काफ़ी सारा मसला हुया जंहिंमें रिस्क अलाउंस बि हुयो, वैक्सीनेशन हुई त सॼी फैकल्टी खे वैक्सीनेशन कराई वञे, HBMS अलाउंस हुयो जेके असांजा अलाइड डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जो HBMS उन्हनि खे नथो ॾिनो वञे, गैर क़ानूनी तौर ते बंदि कयो वियो आहे जॾहिं त सॼी फैकल्टी खे मिले पियो, त उहो मुतालबो हुयो त उहो फौरी तौर ते रिलीज़ कयो वञे। सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में कोविड रिस्क अलाउंस डॉक्टर्स खे मिले पियो, पर असांजी वाहिद फैकल्टी आहे बल्कि यूनिवर्सिटियुनि जी फैकल्टी आहे जंहिंखे कोविड रिस्क अलाउंस नथो मिले। सो असांजा मुतालबा आहे त कोविड रिस्क अलाउंस जेको आहे फिल 4 जेको आहे सो रिलीज़ कयो वञे जीअं त गवर्नमेंट खे लिखियो वियो आहे। ऐं ॿिया असांजा मसइला इहे आहिनि जेके MPhil अलाउंस आहिनि, PhD अलाउंस आहिनि जेके ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मिलनि था उन जे बराबरि नथा मिलनि, हिते घटि था मिलनि। हिननि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं डॉक्टरनि जा मसइला फौरी तौर ते हल न कया विया त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk